कमाल है छोरी फोन पान करे मुखे पंहिंजे ॻोठ में घुरायो है हाणे आऊं पियो फोन करियां त बाक़ी खणण तयार कोन्हे खैरा को मसलो कोन्हे ऐं वरी ॾिसां थो आपका मतलूबा नंबर इस वक्त बंद है। बराए मेहरबानी कुछ देर बाद कोशिश कीजिए। ए माई तू त माठ कर हिकिड़ो त विच में तूं मुंहिंजो मथो खाई वई ऐं जेॾी महिल तो मुंहिंजी पोपरी खे फोन करियां तुझो इहो ही रिंग करे लॻो पियो आहे आपके मतलूबा नंबर से जवाब मौसूल नहीं हो रहा है अब फोन ते जेकर माण्हू खे जवाब कोन मिलंदा त पोइ छा माण्हू मोबाइल विकिणी छॾींदी छा भई सफ़ा का घर खां वांदी आहे मट मुंहिंजा वॾे सां केरा ॾिसां पाण फोन कयां हाज़िर हेलो मुंहिंजी प्यारी पोपरी अरे हा आऊं तुंहिंजो यार गानेरो पियो ॻाल्हायां हाँ अरे तोसां रूबरू मिलण आहियां कल्ह खां वठी हिते लॾो लायो बीठो आहियां पर तूं अलाए किथे हाँ अचे भई तकड़ी अचे असल उॾामी अचे अरे तोसां रूबरू मिलण त मुंहिंजो मन मांदो आहे जल्दी अचे फोन ते त रोज़ कचरियूं थींदियूं पर अॼु पहिरियों भेरो रूबरू मुलाक़ात पियो करियांसि ॾिसां त सही छोरी आहे कहिड़ी बाक़ी क़ुर छोरी जो आवाज़ एॾो मिठो आहे माखी खां मिठो जेॾी महिल मूंसां फोन ते कचहरी कंदी आहे मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मोबाइल मचां चक विझांसि अस्सलाम वालेकुम। अची वई इहो मिठो आवाज़ पक मुंहिंजी पोपरी जो ई आहे वालेकुम सलाम मुंहिंजी प्यारी पोपरी इहा पोपरी कोन्हे पोपरी न ही त सौ सुबुह पोपरो आहे मन त मुंहिंजा पैसा ई पाणीअ में अरे बंद करिया बकवास जेकॾहिं बिड़कप ज़बान मां ॿाहिरि कढी अथई त तुंहिंजो लाश तुंहिंजे वारसनि ताईं बि कोन पई चवंदो को मुंहिंजो लाश आमी तरे खाईंदा कुतनि खे खाराईंदासीं कुतनि खे तूं पाण सॼो जहिड़ो घरो कुतो पासे खां बीठो आमी नथा खाई छॾियो को असीं हलाम खाऊं कोन हलाली जो मोह ॾिसो अरे हल के कम हल ए ना त हला जहन्नम में हल जन्नत में पोइ नी भले आमी तकड़ा वञो मूं अॻे ई जन्नत में सीट बुक कराए छॾी अरे हल गोली हणी मगज कढी छॾंदो हला इंसान या को जानवर कोन्हे सिधो थी हल हकलींदड़ अब सुतो कोई ऊंधो पिया लाइ सरदार मुर्गो हाजिर है अस्सलाम वालेकुम अथर दे या मुसलमान जो पुट को नहीं जा इनकी तो पाड़ा खाई बाहर निकल चौथो ही मुखे अंगूठो ॾींदो अरे बकवास बंद कर रुखड़ा ते बदो बिठो मामा के तारत त कराए मुंहिंजो मतलब त मामा जो तारुफ त कराए हाँ ही आहे असांजो सरदार धाड़ेल दाबो खान जंहिंजे दाबे सां केर टंग बि नाहे चोरींदो अच्छा पर हिन मिस्किन जी त पंहिंजी बाह ई कोन थी चूरे ए आओ यहाँ धाड़ेल कदू काणू अच्छा
अल्लाह करे त ॿी अख बि न बचने। आऊं दोस्त ऐं दुश्मन खे हमेशा हकी अख सां ॾिसंदो आहियां। हर ॿी अख हुजे न त ॾिसे न। ए अबा चओ छा था मूंखे त कुझु सुणायो। या चाचा तू त माठे करे बि जहिड़ो मालू तो तो कुछ ठली उखड़ी मोलो वगैरह के माठे करे बि અહીંયા આવ્યા ધારેલ अरे बुबर बातो मेहरबानी मेहरबानी यार मेहरबानी मेहरबानी तुंहिंजी जो तो ॿुधायो ने नालो। अड़े न त ही त बागो मुंहिंजो सॼो ॾींहुं खोटी करे विझी आहे। वाह वाह ए अबा छा था चओ मूंखे त कुझु सुणायो। ए चाचा उखरी तू माठ करे बीड़े माठ करे बि ॾिसां दाड़ेल में सभु चूंडा चूंडा जी गॾायो। हिकिड़ा लूला हिकिड़ा मंठा टिया काणा हिकिड़ा फिंजा हिकिड़ा बोड़ा त ॿिया वरी बाता। वाह वाह फेर कई आहे अवां पर मिली विया। સરદાર बदतमीज गाली हनी छली शुक्र रहमतुल्लाह म समझ गाल तल भागे पूरी थी गोली हनी छल पढ़ाई बचाई है जुते में पूरो ही कोन थींदे। अरे तो मूंखे फोन ते छा चयो त कराची में 150 एकड़नि ते बदल मुंहिंजे भाउ जे माल जो वाड़ो आहे। जाम 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 में पर कुरान मुझे हिकिड़ो बि कोन्हे। अरे मिलाए पंहिंजे भाउ जो नंबर। भाउ जो नंबर पर मारो भाउ ॻाल्हाईंदो कोन छो कोन ॻाल्हाईंदो। कुरान कोन ॻाल्हाईंदो भले 2 करोड़ रुपया तरीक़े ते रखे न कतई कोन ॻाल्हाईंदो। अरे मिलाए नंबर आखिर छो कोन ॻाल्हाईंदो। हा मिलाया तू वात न फाड़ अचे ॻाल्हाई कर कारो मु धांगी मां। आपका मतलूबा नंबर इस वक्त बंद है, बराए मेहरबानी कुछ देर बाद कोशिश कीजिए। अरे ही त नंबर बंद आहे। उहे बंद हूंदो मरिया तो पियो ई कबर में तो कथा तो सां ॻाल्हाईंदो। तू मूंखे मरियातनि माण्हुनि जा नंबर तो मिलाए ॾी। हाँ સરદાર गाली हणी ते। अरे बाबा तू हथ कढ काना हथ कढड़े हथ कर बोल तो भरियो ना जो हित पंच वट तेरे बा फजीला तारा माण्हू पानी में बिना कचारी गल लाखो विच में कुटल में बिठो ही। ए अबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो ऐं छा था चओ ए चाचा मूंखे त ॿुधायो। हिकिड़ो बोड़ो ॿियो वरी कननि ते टुहाल ॿधी छॾई आहे। तूं पेन पनूरे तो यको लिखी ॾियाने। अरे तो चयो हो न तो शहर में मुंहिंजो आलीशान बंगलो 200 एकड़ ज़मीन ऐं 50-60 गाॾियूं आहिनि। अरे वो तो तोखे फासण लाइ मुंहिंजी फोन ते मूं तोखे कूड़ पे आया। अरे कुरान न को मुंहिंजो आलीशान बंगलो आहे न को 200 एकड़ ज़मीन आहे। मसवाड़ वारे घर में रहंदो आहियां। अरे गाॾियूं मोटरूं तो ठहियो पर मुंहिंजे घर में अबरी सबरी गॾे बदल बि कोन्हे। ये वास्को डी ॾिसे बि ओ ॾिसे बि न या बि उधारी वठी पाती अथमि अमड़ी ठठ करण लाइ। अरे पुट ही कहिड़ो भींगो फसायो अथई। सरदार मूं त सम्झो त ही को वॾो मालदार माण्हू हूंदो पर मूंखे इहा ख़बर ई न हुई त ही को सफ़ा भींगियो निकिरंदो। हा आऊं भींगो आहियां बाक़ी हे हिते सभु सुखिया मुड़ुस जी गॾु थिया आहिनि। अरे कलाकनि खां आऊं हुते बीठो आहियां अवां मूंखे पाणीअ जी सलाह आई आहे मेरी। સરદાર यार तू तो बस कर रे नथू केरी आ पुट हमें लगा जी गो 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 अरे गो गो तो नहीं तो खे पंजारी मोड़ी ने सुन भागा अल्लाह गो 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 करे पट ने रखो न ये तो पंजा वठ बात तो सही तो चए हिन भींगे के मारो नहीं पवंदो। मूंखे न पिस्टल मताड़ो कचरो कब करी दे। अरे मु मुश्किल गो पकड़ न मार पिट जी वेंदे ना। अरे लूला पिट जी वेंदे मुके न मार पुराना लग में कदे कोन मोया
सरदार अरे धप्पा ओ या अरे यार या तो धप्पा मुक्के बच्चे भाई पक्का सा उस पास में बिल्लो को कुत्तो मुहला यार ए उसे पासे जा पुट सेठ कोरोना मुझे पांचन माची लगतो आ रे अरे गंद करे तेरी सरदार है ये बिल्ले ने पला देगा मन जितना आयो ही उधर टर 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 बाप को ना कर बाछे में पेजे वापसी करा बाप होलिंदो जा चलाए वठ वठ सरदार ने दाल वठ टर 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 मेहरबानी अरे साथियों अच्छो होते तो धप्पा में ब्यो को ना सकूं घोड़ा रे अल्लाह छोड़ा लो घोड़ा बचा लो अस्सलाम वालेकुम दोस्तों ही तो हो फनी विजो जंहिंजे ज़रिए असां पंहिंजे सिंध धरती जो नौजवाननि खे पैगाम ॾियणु चाहियूं था जेके नौजवान अॼुकल्ह ज़नाने आवाज़ ते हिरखिजी पंहिंजो पाण खे अगवा कराए था वेही रहनि ऐं पोइ पाण बि मुसीबत में अचनि था पंहिंजे पोइरनि खे बि मुसीबत में आणी था उनखे परेशान था कनि बराए महिरबानी आउं तव्हांखे नुमानो अस्तो करियां त कंहिं बि अहिड़े चकर में न पओ इन खां बहितर आहे त पंहिंजे तइलीम तरफ़ तवजो ॾियो तइलीम हासिलु करियो ऐं तव्हां बानी पाकिस्तान क़ाइदे मोहम्मद अली जना ऐं मुल्क जे अज़ीम हीरो शहीद क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जियां हिकु अज़ीम अॻवान बणिजी हिन मुल्क जी ख़िदमत करियो